أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وإذا قيل لهم اتبعوا ما أنزل الله قالوا بل نتبع ما ألقينا عليه آباءنا أولو كان آباؤهم لا يعقلون شيئا ولا يهتدون ومثل الذين كفروا كمثل الذي ينعق بما لا يسمع إلا دعاء ونداء صم بكم عمي فهم لا يعقلون. صدق الله العلي العظيم. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمدا النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व तआला जा तमाम असांजे मथां अहिड़ा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब जुल जलाल तव्हां असांखे इशा जी नमाज़ बाद जमात नसीब फरमाई ऐं उनखां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला पूरी काइनात जे इंसाननि खे गॾे करे हिकिड़ो हुकुम फरमायो हुयो या अय्युहन्नास कुलू मिम्मा फिल अर्दि हलालन तय्यिबा। ए इंसानो असां ज़मीन मां जेके शयूं तव्हांखे ॾिनियूं आहिनि उन्हनि मां पाक हलाल शयूं खाओ। पोइ पाक ऐं हलाल खाइण जे करे तव्हांखे जेको फ़ाइदो थींदो उहो वॾे में वॾो ई हूंदो त तव्हांजो जिस्म त तंदुरुस्त रहंदो, वॾनि बीमारियुनि खां बचंदो, पर इन सां गॾोगॾु वॾी नेमत इहा हासिलु थींदी त अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे हुकमनि जी इताअत सवली थी पवंदी, आसान लॻंदी ऐं ओॾां तव्हांजी दिलचस्पी थींदी, आसानी सां कंदव। पर जेकॾहिं उनजे उबतर ॾींदव हराम ऐं पलीत उहे शयूं जेके असां मना कयूं आहिनि उहे खाईंदव त पोइ शैतान जे ॼण त विखुनि ते हलंदव, ॼण त शैतान जो जेको तरीक़ो आहे शैतान चाहे पियो त हीअ ख़राबु थियनि, ॼण त तव्हां पहिरियां खां ई उहो रस्तो वरितो ऐं शैतान तव्हांखे खाइण में आसान कंदो, तव्हां नाफ़रमानी जी तरफ़ आसानी सां वेंदव। हलाल खाइण जा फ़ाइदा ऐं हराम जा नुक़सान गोया के ॼण त गुज़िरियल आयत में बयानु कया विया। पोइ अल्लाह तबारक व तआला इन ई रबत सां हिकु राज़ तौर ते अॼोकिन आयतुनि में बयानु फरमायो आहे त जेके असांजे हुकमनि खे नज़रअंदाज़ कंदा आहिनि, पंहिंजे मर्ज़ीअ ते ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि, खाइण पीअण में ॾींहुं राति गुज़ारण में ताबेदारीअ हुकमनि जे इताअत करण में पंहिंजी हलाईंदा आहिनि, असांजी कुझु बि न ॿुधंदा आहिनि, त पोइ उन्हनि माण्हुनि जे अक़ुल जी कैफ़ियत ख़बर अथव कहिड़ी बचंदी आहे। उन तरफ़ इशारो कंदे अल्लाह तबारक व तआला फरमायो वइज़ा क़ील लहुम इत्तबिऊ मा अंज़ल अल्लाह, जॾहिं न चयो वेंदो आहे अहिड़नि अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे हुकमनि खे पुठीअ भर उछलाए करे इनकार करे काफ़र थी करे जेके ज़िंदगी गुज़ारनि था, अल्लाह जी फरमाए थो इन्हनि काफ़रनि खे न जॾहिं चयो वेंदो आहे इत्तबिऊ मा अंज़ल अल्लाह, अल्लाह जेको नाज़िल कयो आहे उन जी ताबेदारी कयो। अल्लाह छा नाज़िल कयो आहे? हीउ वॾे में वॾो क़ुर। उन क़ुर पाक जे अंदरि हज़ारों क़िस्म जा अहकामात अल्लाह तबारक व तआला असांजे मथां लागू कया आहिनि ऐं हज़ारों क़िस्म जे तालीमात सां अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे संवारियो आहे, सींगारियो आहे, हक़ीक़ी इंसान बनायो आहे उन तालीम सां। पोइ थोरनि लफ़्ज़नि में इन्हनि समूरनि ॻाल्हियुनि खे जमो करे चयो वियो। अल्लाह जी फरमायो त इन्हनि काफ़िरनि खे न जॾहिं चयो वेंदो आहे त अल्लाह जेको क़ुर नाज़िल कयो आहे उन जी ताबेदारी कयो, त पोइ जवाबु छा ॾींदा आहिनि? क़ालू बल नत्तबिउ मा अंज़लना अलैहि आबाअना मा अलफ़ैना अलैहि आबाअना। चवण लॻा त न न असां पंहिंजे अबे ॾाॾे वारे उन तरीक़े ते हलंदासीं जंहिं तरीक़े ते अबे ॾाॾे खे लॻो हुओ, अबे ॾाॾे वारो तरीक़ो अपनाईंदासीं, असांजे अबे ॾाॾे वारो जेको तरीक़ो हुजे। हाणे अल्लाह तबारक व तआला अक़ुल सां इहे ॻाल्हियूं सम्झायूं त हाणे सम्झण जी ॻाल्हि आहे। असां चऊं था त अल्लाह जेको नाज़िल कयो आहे उन जी ताबेदारी कयो,
हू था चवनि अबे ॾाॾे जी ताबेदारी कंदासीं। अब हाणे भेटींदासीं जेकॾहिं हुननि जे अबे ॾाॾे वारो तरीक़ो बिल्कुलु उहो ई आहे जेको अलाह ताला ॾसियो आहे, उहो त सही आहे अबे ॾाॾे वारे तरीक़े ते हलणु। पर जेकॾहिं अबे ॾाॾे वारो तरीक़ो अलाह वारे ॿुधायल तरीक़े जे उबतड़ आहे, मुखालिफ़त में आहे, बिल्कुलु उन जे ज़िद्दियत में आहे, त पोइ अलाह तबारक व तआला फरमायो अवलौ कान आबाउहुम ला याक़िलून शयअन वला यहतदून। अबा जेकॾहिं अबे ॾाॾे वारो तरीक़ो तव्हांजो अहिड़ो हुजे जो हुननि खे अकुलु सम्झ ई कान हुजे, जंहिं रस्ते ते हलनि था उन रस्ते जे हिदायत ऐं गुमराहीअ जो अंदाज़ो ई उन्हनि खे न हुजे, ताबेदारी ऐं नाफ़रमानीअ जो फ़र्क़ु ई मालूम न हुजे, ऐं हुननि खे इहा ॻाल्हि सम्झ में ई न अचे त असां जेको कुझु कयूं पिया उहो अलाह जे रसूल जे हुकुम जे मुखालिफ़त में पिया कयूं या इताअत में पिया कयूं, हुनखे इहा सम्झ ई न हुजे त बि तव्हां अबे ॾाॾे वारो तरीक़ो कंदा। हा, हितां सम्झ में आयो त अलाह तबारक व तआला ॼण त ईअं सम्झाइणु चाहे पियो जेकॾहिं तव्हांजे अबे ॾाॾे वारो तरीक़ो क़ुर ऐं हदीस वारो आहे, अलाह ऐं अलाह जे रसूल वारो ॿुधायल तरीक़ो आहे, उहो त ज़बरदस्त, पोइ उन तरीक़े ते हलो भले। असां बि इहो ई था चाहियूं, तव्हांजा अबा ॾाॾा बि इन तरीक़े ते हुया, पोइ त शुकुरु आहे त तव्हांजा अबा ॾाॾा बि दीनदार हुया, तव्हां बि उन तरीक़े था उन तरीक़े ते हलो था, असां बि उहो ई ॿुधाइणु चाहियूं था। पर जेकॾहिं उहो तरीक़ो न आहे तव्हांजे अबे ॾाॾे वारो जेको असां ॿुधाइणु चाहियूं था, त पोइ लिहाज़ा अबे ॾाॾे वारे तरीक़े जी तकलीफ़ हाणे ज़रूरी कान्हे का, हाणे उन तरीक़े ते हलिबो जेको असां ॿुधायूं था। पोइ अलाह तबारक व तआला फरमायो जेकॾहिं असांजे इन तालीम सुहिणी सेबतीअ खे नथा सम्झनि त पोइ उन्हनि जो मिसाल हीअं चइबो वमसलुल लज़ीन कफ़रू कमसलिल लज़ी यनइक़ु बिमा ला यस्मउ इल्ला दुआअन व निदाअ। जीअं न हिकिड़ो जानवर हुजे ढोरनि जो को धण, वाल खुलियल आहे, वाल खुलियल आहे, बंदि कराइजो, वञो ॿई वञो। अल्लाह तबारक व तआला मिसाल ॾींदे बयानु फरमायो जीअं न हिकिड़ो ढोर हूंदो आहे या खणी हीअं चऊं धनार हूंदो आहे, सॼे धण खे हलाईंदो आहे, पोइ धनार जी ॿोली सॼो धण सम्झंदो आहे। इहो धण हलंदे हलंदे रस्ते तां जेकॾहिं लहंदो आहे पराई पोख में परे खां हकल कंदो आहे, ढोर मोटी वेंदो आहे। पर जेकॾहिं धनार उन ढोर खे हकल ॾियण खां पोइ घणो कुझु ॻाल्हाए वञे उहा ॿोली सम्झंदुसि, ऐं भेणा अहिड़ा तेड़ा बुख त ॾिस पराए पोख में लथो थो वञे, अंधा भेणा अंधा, ढोर सां जेकॾहिं ईअं ॻाल्हाए त ढोर इहा ॿोली सम्झंदुसि, कतान कोन, सिर्फ़ु हकल ई सम्झाई। पर जेकॾहिं कंहिं ॿकरीअ कंहिं उठ कंहिं घोड़े कंहिं कुकड़ कबूतर खे दाणो खणी हथ में सॾु कंदो आ भॻाईंदा, इहे हलिया आया भॻा आया हुनजो दाणो चुॻींदा खाईंदा गाहु खाईंदा, पोइ जेकॾहिं शुरू थी वञे उन्हनि सां तकरीर करण में त जॾहिं बि मां सॾु कयांव त ईंदा कयो, जॾहिं मोटायांव मोटी वेंदा कयो, इहा तकरीर हुनजी सम्झंदा, सिर्फ़ु हकल ई सम्झंदा, सॾु ई सम्झंदा, बाक़ी उन्हनि सां बीठो करे फ़ोन ते ॻाल्हाए, ॿिए खे दड़का ॾे, हुननि सां ॻाल्हाए, हुननि खे घटि वधि चए, गारियूं कढे, चङाई करे या ज़िक्र करे, कुझु बि कोन सम्झंदा, ढोर बसि हकल ई सम्झंदो आहे। त पोइ अलाह तबारक व तआला फरमाए थो इन्हनि माण्हुनि जो जिन खे असां एॾी वॾी क़ुर जी तालीम ॾियूं था त बाबा पुराणे तरीक़े वारो अबे ॾाॾे वारो तरीक़ो छॾियो, हिदायत वारे तरीक़े ते अचो। पोइ जे तव्हांखे सम्झ में नथो अचे त अबे ॾाॾे वारे तरीक़े खे क़ुर पाक वारे ॿुधायल तरीक़े सां भेटियो, जेकॾहिं सही आहे भई साॻी ॻाल्हि आहे त पोइ त बिस्मिल्लाह, पर जेकॾहिं साॻियो तरीक़ो न आहे त उन तरीक़े खे छॾियो जेको क़ुर जे मुखालिफ़त में हदीस जे मुखालिफ़त में उनखे छॾे ॾियो। पर जे इहा तालीम ई असांजी न सम्झनि त ॼण ढोर थिया, अकल कईसीं न सॾ ते आया, तकरीर कईसीं न सम्झायो न, क़ुर पाक ॿुधायो न, नसीहत कयो न, सम्झनि ई कोन था, ॼण त ढोर। अलाह जी फरमायो उन ढोर वांगुरु जंहिं ढोर खे परे खां बीह करे पुकारजे, सॾु कजे, हकल कजे, पोइ बिमाला यस्मउ कोन ॿुधंदो आहे, कोन सम्झंदो आहे, सवाइ हकल जे, बसि सॾो ऐं हकल रुॻो सम्झंदो आहे। पोइ सुम्मुन बुकमुन उम्युन फहुम ला याक़िलून, अलाह से फरमायो ॼण त इहे ॿोड़ा बन
गूंगा बन अंधा बन ला याक़िलून सम्झनि कोन था अक़ुल ई कोन कमु करे। हाणे ॾिसो न एॾे वॾे सियाणे समझदार इंसान खे उन बेअकुल जानवर सां तशबीह ॾेई करे अलाह तबारक व तआला बयानु फरमायो आहे जेको जानवर सिर्फ़ु हक़ लाइ सम्झंदो आहे, ॿियो कुझु न। इंसान जो उन जानवर वांगुरु थी पवे त पोइ सज़ा बि उन जानवर जहिड़ी हुजेसि। पर अलाह तबारक व तआला इंसान खे सॼी ज़िंदगी मौक़ो ॾींदो आहे, सॼी ज़िंदगी जेसि ताईं जहिड़ो आहे तेसि ताईं मौक़ो ॾींदो आहे। मन सम्झी वञे, मन मुड़ी वञे, मन ज़िंदगीअ जे कंहिं मोड़ ते हिनखे इन ॻाल्हि जे सम्झण जी सिकत ताक़त क़ुवत दिमाग़ में पैदा थिए। मन कंहिं मोड़ ते हिनखे ठोकर लॻे अखि खुलेसि, मन किथे सम्झी पए। कॾहिं कॾहिं ईअं हूंदो आहे न, चङा भला सियाणा समझदार माण्हू बि अकुल खां कमु कोन वठंदा आहिनि, ॿाराणी कंदा ईंदा आहिनि, ॿाराणी कंदा ईंदा आहिनि, ॿाराणी कंदा ईंदा आहिनि, चङा भला वॾा ज़हीन समझदार होशियार बि, पर जॾहिं पाण सां उहा जुठ थींदी आहे पोइ अखियूं पटिजंदियूं आहिनि। हा हाणे यार धिका खाई करे घणो कुझु सम्झो थी त परावा परावा चवंदा आहिनि। कॾहिं दुनिया में दोस्तियूं, दुनिया में कारोबार, दुनिया में बहितरीनु भाई पियूं रिश्ता तालुक जुड़ंदा आहिनि हिक ॿिए सां, पर हाल फ़िलहाल ई माण्हू ॼण त अखियुनि ते परदो हूंदो आहे धुंधलो हिकिड़ो चढ़ियल, जंहिंसां ऐबा कोतायूं ऐं हक़ीक़तूं नज़र न ईंदियूं। पोइ जॾहिं धकु खाईंदो आहे माण्हू पोइ चवंदो आहे हा यार हाणे सम्झ में आयो। जॾहिं भाईचारो कबो आहे धंधे या कारोबार या कंहिं बि शइ में, उन महिल माण्हू न सम्झंदो आहे नुक़सान खे, पर जंहिं महिल धकु लॻंदो आहे पोइ चवंदो आहे हा यार भाईचारो भाउ सां बि चङो कोन्हे। पोइ लफ़्ज़ इहे चवंदो आहे, इहे लफ़्ज़ धकु खाइण खां पोइ चवंदा आहिनि, पहिरियां न चवंदा। पहिरियां चइबो त मिड़ई हाली ज़रूरत आहे, मिड़ई वक़्त खे धिको ॾियो। जंहिं महिल धकु लॻंदो पोइ चवंदो त न यार ईअं बि न कजे। अलाह तबारक व तआला फरमाए थो त इहे माण्हू जेके असांजे हक़ीक़त वारी तालीम खे नथा सम्झनि, असां उनखे मौक़ो ज़रूरु ॾींदा आहियूं। ईअं न त फ़ौरन ग़लती कई आहे उन्हनि पोइ उनखे पकिड़े विझूं सज़ा ॾियूं, न, मौक़ो ॾींदा आहियूं, रस्तो ॾींदा आहियूं, वरी वरी तालीम ॾींदा आहियूं, आज़ादु छॾींदा आहियूं। पोइ भले दुनिया जे ज़िंदगीअ में आज़ादीअ सां ज़िंदगी गुज़ारींदे, भले किथां मन मोह निकम लॻे, मन किथां हुनखे ठोकर लॻे, मन किथां हिनखे हक़ीक़त सम्झ में अची वञे, पोइ जे मोटी आया तॾहिं माफ़ी ॾींदासीं। पर जेकॾहिं न सफ़ा ई नथो मोटे, पछाड़ीअ ताईं धिका धक ख़ूब खाधई पर मोटण जो नालो ई नथो वठे, सुधरण जो सम्झण जो नालो ई नथो वठे, अलाह जी फरमायो पोइ हुनखे असां तशबीह ॾेई छॾी जानवर आहे, इहो ॿोड़ो आहे, इहो गूंगो आहे, इहो बेअकुल आहे, ॼण त सम्झे ई कोन थो। हाणे जंहिं इंसान जे लाइ क़ुर पाक मां साबित थियो त अलाह तबारक व तआला उन बंदे जे लाइ चई छॾियो त क़ुर जी तालीम हुनखे असरु न कंदी, छो त ॿुधे ई कोन थो, लायास मां ॿुधे ई कोन थो। ऐं वरी उनखे अकुल में इहा ॻाल्हि न ईंदी हक़ीक़त वारी, छो त हू मोगो आहे न, अकुल ई कोन्हसि न, ऐं ॿोड़ो आहे, अंधो बि आहे, ॿोड़ो बि आहे, गूंगो बि आहे। हाणे क़ुर पाक जंहिंजे बारे में इहो तासुर ॾेई छॾियो, उनजे मोटण जो को रस्तो कोन्हे। त हीअ ॼण त इन्हनि लफ़्ज़नि सां हिकु अहिड़ी सोनहरी तालीम मिली त इंसानु एतिरी किरियल हद ते न वञे जो क़ुर पाक जा अल्फाज़ हुनजे मथां सचा थियनि, पोइ हुनखे मोटण जो रस्तो ई कोन मिले। इंसानु ज़रा समझदारीअ सां ज़िंदगी गुज़ारे, होश हवास सां गुज़ारे, अकुल सां गुज़ारे, हिदायत वारी तालीम खे तोरे तक खे सम्झी करे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे। छो त अलाह तबारक व तआला हिननि ॿिनि आयतुनि में ॿ लफ़्ज़ वॾा अहिड़ा फरमाया जेके सॼियुनि ॿिन्हिनि आयतुनि जो ख़ुलासो आहे। हिकु फरमायो ला यहतदून, किन खे हिदायत वारो रस्तो मालूम कोन्हे, त हीउ रस्तो जेको मां वरितो आहे इहो वाक़ई सही रस्तो आहे या मुंहिंजो मनपसंदि चूंडियल रस्तो आहे, कंहिं महिल बि नथा धिको खाई सघां। हिकु ॿियो ला याक़िलून, सम्झ कान था, मालूम थियो त इंसानु सम्झ खां कमु वठी ज़िंदगी गुज़ारे, समझदारीअ सां गुज़ारे। ऐं ॿियो जेको कमु करे उनखे पहिरियां सोचे सम्झी करे उन कम खे वठे त हीउ कमु जाइज़ बि आहे या नाजाइज़, हीअ शइ हलाल बि आहे या हराम आहे, हिन शइ जे करण जो, हिन अमल जो शरीयत में हुकुम आहे या न आहे, हिन अमल जी इजाज़त आहे या न आहे। इन हिदायत वारे इल्म वारे रस्ते खे चूंडे करे पोइ समझदारीअ खां कमु वठे। इहे ॿई शयूं इंसान जे ज़िंदगीअ जूं ॾाढियूं आहिनि, गोया की ॿई शयूं इंसान जा पूता आहिनि। जेकॾहिं रस्तो हिदायत ऐं गुमराहीअ जो मालूम कोन अथसि, कीअं ज़िंदगी गुज़ारींदो, भले अकुलमंद हुजे त बि गुमराह आहे।
पर जेकॾहिं रस्तो मालूम अथसि पर अकुल ऐं सम्झ खां कमु नथो वठे त दीनदार हूंदे नाफ़रमान हूंदो, ॾाढ़ीअ पटके हूंदे नाफ़रमान हूंदो, समझदारीअ हूंदे नाफ़रमान हूंदो, छो त अकुल खां कमु नथो वठे। जंहिं मां मालूम थियो त अल्लाह तबारक व तआला फरमाए थो हिकु समझदारीअ सां कमु वठो, ॿियो हक़ ऐं सच जी सुञाण रखो, हिदायत ऐं गुमराही जी सुञाण रखो। इहे ॿई शयूं इंसान खे मिली वियूं त ॼण सभु कुझु मिली वियो। अल्लाह तबारक व तआला हिन आयतुनि जे ज़रिए इहा ॻाल्हि इंसान खे सम्झाई आहे, हिकु सम्झ सां ऐं ॿियो सुञाण सां। सम्झ ऐं सुञाण ॿई शयूं अची वियूं अल्लाह तबारक व तआला जो वॾी नेमतनि जंहिंखे मिलियूं उन कमायो। अल्लाह पाक खां दुआ आहे ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए ऐं इहे ॿई शयूं नसीब फरमाए पोइ असांखे उन्हनि खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।